सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सो राखी जी परंपरा उन जेको आशीर्वाद जे रूप में हलंदी आहे, जेको हिफ़ाज़त ऐं आशीर्वाद जी शुरूआत थी, जंहिंजे करे राखी के भाउ भेण में अहमियत मिली। उहा उते मिली जॾहिं भगवान कृष्ण वो शिशुपाल यज्ञ में आयो पांचवंज में। भगवान कृष्ण में शिशुपाल जी भगवान सां दुश्मनी हूंदी, कुछ भी घटि वधि ॻाल्हाईंदो। ऐं जे घर वारा सभु भगवान सां प्यार कंदा। जॾहिं नंढो ई हुयो पंहिंजी आङुर हुई, उनखे भई जेको माने ठीकु तॾहिं थींदो त जंहिं जे ॾिसण लाइ ठीकु थींदो उहो ई हिनजो क़तल कंदो, जो वाद कंदो। ऐं जेको साम्हूं अचे सो ओड़ो जे ओड़ो मुंहिंजो अंग वधियल। जीअं भॻवानु कृष्ण आयो उनखे ॾिने त उनजो उहो ठीकु थी वियो। हाणे माना कृष्ण उनखे मारींदो। मुंहिंजी माउ ॾाढी सभिनी चुसि चए इनखे तूं माफ़ु कर, हे जेको बि कंदो, छो मरंदो तॾहिं सिधी से ॻाल्हि आहे, वॾो थी तोसां ख़राबी कंदो ई कंदो, तो जीअं तो तॾहिं मरंदो। इन करे तूं हिनखे गुनाह माफ़ु कर जेको बि हुजे। मूं चयो मां 100 गुनाह माफ़ु कंदोमांसि, 100 को अॻिते वधियो पोइ न छॾींदोमांसि। ऐं हो बि उनखे सदाई जाथे मिलंदो, जेतिरो घटि वधि थींदो हुन सां ॻाल्हाईंदो, तमामु घणो कन कंदो, भॻवानु जाथे मिलेसि। ऐं हर दफ़े जेतिरो ई ॻाल्हाईंदो 100 को घटि। जंहिं महिल यज्ञशाला में सां घटि वधि ॻाल्हाइणु शुरू कयो कृष्ण सां, पोइ ॻणणु शुरू कयोसि 1 2 3 4 रोकींदो आयुसि। हाणे रोक 80 थियासीं, 90 थियासीं, 100 को वधे न छॾींदो पाए। ऐं हुन बि चयुसि तूं मूंखे छा कंदे अहंकार में। ऐं पोइ जीअं 100 को वधियो, 100 क्रॉस कए ऐं हुन पंहिंजो सुदर्शन चक्कर सॼो, जीअं सुदर्शन चक्कर वियाते आयो छॾियसि, पोइ शिशुपाल जी मुंडी हुते जो लाहे छॾी। जॾहिं सुदर्शन चक्कर वापसि वरी हुनजे उंगली ते आयो त उन में भॻवानु कृष्ण खे थोरो कट अची वियो, रत वई। तो द्रौपदी हिकदमि पंहिंजो कपिड़ो फाड़े करे उनजी आङुर खे ॿधो, पंहिंजो पलो फाड़े करे उनजी आङुर खे रत बंदि कई। ऐं जीअं हुन रत बंदि कई, इहो राखी करे वरितो अथई, पंहिंजो पलो पंहिंजो धाॻो ॿधो अथई। त पोइ मोट में जॾहिं कौरवनि जी सभा में द्रौपदी जो चीर हरण थियो, मुंहिंजा कपिड़ा लाहिण जी कोशिशि कई वई, त पोइ उन राखी जे बदिले हुनजी हिफ़ाज़त तौरु कपिड़े में कपिड़ो ॾींदो आयो, कपिड़े खे वधाईंदो वियो, कपिड़े खे वधाईंदो वियो। जेका हुनजी हिफ़ाज़त कई, उहो दुशासन जहिड़ो ज़ालिम ऐं ताक़तवर तव्हांजो कपिड़ो छिकींदे छिकींदे उहो बेहोश थी किरी पियो। त इन करे उन ॾींहं खां वठी पोइ राखी जो भाउ ऐं भेण जो मज़बूत त्योहार शुरू थियो। त भेण आशीर्वाद ॾींदी आहे ऐं भाउ उनजी इज़त जी हिफ़ाज़त कंदो आहे। हर जॻह मोड़ ते उतां चङो थी करे हलंदो आहे, बहितर थी करे हलंदो आहे। यानी वो प्यार ऐं पौतरताई जो त्योहार थियो। इन करे अॼु ताईं असां ॾिसंदा
कॾहिं बि कंहिंजी नज़र कंहिंजी नीयत खे कोई ग़लति सम्झंदो आहे त पोइ उनखे चयो वेंदो आहे उनखे राखी बत माना सभु ख़तमु। भई हाणे अॼु पोइ नज़र नियत पहुता थी विया त कुझु बि न थींदो। इन करे हे पहुतर ताईं प्यार प्रेम मोहबत आशीर्वाद ऐं मज़बूती जो त्योहार आहे। त राखी खां बाद नज़र नियत सोच सभु कुझु बहितर थी वञे। राखी वारे ॾींहुं धर्म इंसानियत चङाई सभु कुझु मज़बूती सां हले असांखे आशीर्वाद अहिड़ी मिले। तंहिंजे करे राखी जो त्योहार हर हिकु मल्हाईंदो आहे। के ॾियारी मल्हाईंदा आहिनि के होली मल्हाईंदा आहिनि के न मल्हाईंदा आहिनि। कंहिंजी अॻिपोइ हूंदी आहे रीत रिवाज रस्म जेके त्योहार आहिनि पर राखी ते कोई बि फ़र्क़ु न हूंदो आहे। राखी खे सभु हिकु जहिड़ो मल्हाईंदा आहिनि। भई असां पंहिंजो धर्म असां पंहिंजे असूलनि असां पंहिंजी इंसानियत असां पंहिंजी पहुताई चङाई सां हलंदासीं। ऐं राखी भाउ भेण जो ज़रूरु न हूंदो आहे। वॾनि खां बि रक्षा सूत्र ॿधायो वेंदो आहे, ब्राह्मणनि खां बि ॿधायो वेंदो आहे, गुरुनि खां बि ॿधायो वेंदो आहे, के पूजा पाठ हवन यज्ञ में बि ॿधो वेंदो आहे। कॾहिं के मंदर में वेंदा आहियूं तॾहिं बि कलाई ते ॿधो वेंदो आहे। हर जॻह ते उहो हलंदो आहे। उनजो मक़सदु इहो हूंदो आहे आशीर्वाद तूं पंहिंजे असूलनि ते धर्म जे असूलनि ते चङाइनि ते क़ाइमु रहो। ऐं उहे चवंदा मां हिन मज़बूती सां क़ाइमु रहंदुमि। इन करे मोठ में कोई न कोई भेट ज़रूरु ॾींदो आहे। पोइ जेतिरी जंहिंजी पहुच हूंदी आहे उहो पंहिंजी भेट ॾींदो आहे। ऐं भेट ॾियण जो मक़सदु पैसा ॾियणु न हूंदो आहे पर भेट ॾियण जो मक़सदु यकीन हूंदो आहे त अॼु खां बाद मज़बूती सां मां तोसां एतिरो बहितर हलंदो हर चीज़ खे चङे नमूने संभालींदो आहे। इन करे रक्षा बंधन चयो वेंदो आहे। बंधन जो मक़सदु सिर्फ़ु ॿधणु न आहे, रक्षा जो मक़सदु आहे हिफ़ाज़त, धर्म जी हिफ़ाज़त, इंसानियत जी हिफ़ाज़त, पहुतरताई जी हिफ़ाज़त, नज़र नियत जी हिफ़ाज़त, चङाई जी हिफ़ाज़त। ऐं बंधन जो मक़सदु आहे भई अॼु खां बाद मां ॿधिजी रहंदो, मां कॾहिं बि हिलंदो बि न, पंहिंजो पाण खे ख़तमु न कंदो या मज़बूत सां अमल कंदो। बंधन जो मक़सदु आहे उन बंधन में मज़बूत थिए रहा।